ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। दरिया खान मरी भरिसां प्लाट जी मालकी तां झेड़ो थियो आहे। 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ खंडरीअ में ख़ासकली बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े में लठियूं, डंडा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में इम्तियाज़, ख़ासकली मोहम्मद हमज़ा, ज़ुल्फ़कार, मोहम्मद हनीफ़ ऐं मोहम्मद सफ़र ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। दरिया खान मरी भरिसां प्लाट जी मालकीअ तां झेड़ो थियो आहे, जंहिं में 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। दरिया खान मरी भरिसां प्लाट जी मालकी तां झेड़ो थियो आहे, जंहिं दौरान 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ खंडरी में ख़ासकेली बिरादरीअ जी 2 धुरियुनि में झेड़ो थियो। झेड़े में लठियूं, डंडा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में इम्तियाज़, ख़ासकेली मोहम्मद हमज़ा, ज़ुल्फ़कार, मोहम्मद हनीफ़ ऐं मोहम्मद सफ़र ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। दरिया खान मरी भरिसां प्लाट जी मालकी तां झेड़ो थियो आहे। 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ खंडरी में ख़ासकेली बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े में लठियूं, डंडा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में इम्तियाज़, ख़ासकेली मोहम्मद हमज़ा, ज़ुल्फ़कार, मोहम्मद हनीफ़ ऐं मोहम्मद सफ़र ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।